सखर जे साइट एरिया वारे इलाइक़े जे ॻोठ राहुजा में 4 ॾींहं अॻु भतो न ॾियण तां लखण बिरादरी जे ॾोहारनि जो राहुजा बिरादरी जी कारोबारी शख़्सियत आशिक़ अली राहुजो जे घर मथां हमलो करे घर में भञ कंदे कार ऐं दरनि जा शीशा भञी छॾिया। कुहाड़ियुनि ऐं हथियारनि जी फायरिंग सबबि साजिद अली पुट आशिक़ अली राहुजो समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाक़े जो हद जी थाणे ते केस दाख़िल हुजण बावजूद पुलिस हिक बि जवाबदार गिरफ़्तार न कयो। मुतासिर ख़ानदान जो बिरादरी जे माण्हुनि सां गॾु वाक़े वारे हंधि एहतिजाज। आईजी सिंध डीआईजी सखर एसएसपी सखर समेत आला अख़्तियारनि खां जवाबदार गिरफ़्तार कराइण समेत एसएचओ साइट एरिया खे हटाइण जो मुतालबो कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुतासिर शख़्स आशिक़ अली राहुजो साजिद अली ऐं ॿियनि जो चवणु हो त लखण बिरादरी जे ॾोहारनि 10 लख रुपया भतो घुरियो हो। न ॾियण ते 4 ॾींहं अॻु 30 खां वधीक लखण बिरादरी जे ॾोहारनि शमन लखण वहाब सिराज मिहार दरगाही ऐं ॿियनि सदस्य घर में दाख़िल थी लठिन ऐं कुहाड़ियुनि सां घर में बीठल कार ऐं दरनि जा शीशा भञी छॾिया। जॾहिं त जदीद हथियारनि सां फायरिंग करे साजिद अली फरमान अली असद वकार अली माजिद अली वाजिद अली खे ज़ख़्मी करण बाद फरार थी विया। जॾहिं त फरार थींदे धमकियूं ॾिनियूं त जेकॾहिं भतो न ॾिनो त हाणे ॿियनि राहुजनि ते बि हमलो कंदासीं। आशिक़ अली राहुजो ॿुधायो त एफआईआर में 7 खां वधीक जवाबदारनि जा नाला दाख़िल हुजण बावजूद पुलिस असांजे घर मथां हमलो कंदड़ हिक बि जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो। एसएचओ साइट थाणो एसएसपी सखर सां बि ग़लति बयान ई पियो करे। हिन जो चवणु हो त हिकु ॾींहुं अॻु असांजे माइट जे घर मथां हमलो थियो हो। इन में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे, पर मुंहिंजे घर मथां हमलो कंदड़ ऐं 10 लख भत्तो घुरंदड़ हिक बि जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो। मुज़ाहिरीन आईजी सिंध डीआईजी सखर एसएसपी सखर समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार कराइण समेत एसएचओ साइट एरिया थाणो खे हटाए ईमानदार फर्ज़ शुनास एसएचओ मुक़रर करे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची